सॼे सिंधी समाज जे लाइ सभिनी सिंधियुनि जे लाइ तमामु वॾी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे जो असांजे इष्ट देव श्री झूलेलाल साईं जो तमामु भव्य मंदिर असांजे जलगांव में सिंधी पंचायत गॾिजी करे निर्माण करे रहिया आहिनि। उन शुभ अवसर जे मौक़े ते पूरे भारत में तीर्थ यात्रा निकिरंदी। लाल साईं जो रथ निकिरंदो 29 सेप्टेम्बर ॾींहुं बि चंड जो आहे। लाल साईं जो ॾींहुं आहे, हुन ॾींहुं तमामु सुंदर यात्रा निकिरंदी। अगरि सभिनी सिंधियुनि ॿारनि खे गॾिजी करे हुन में शरीक थी करे उनजी शोभा वधाइणी आहे। असांजो प्यारो नवीन कुमार सभई गॾिजी करे हिन में तमामु तन मन धन सां योगदान करे रहे। साईं हुननि जे मथां आशीर्वाद कनि। वसन घोट जी कृपा, झूलेलाल साईं जी कृपा, सभिनी संतनि महात्माउनि जी कृपा हुननि जे मथां बणी रहे। हमेशह ई कार्य में सफलता मिले, इहे बि शुभकामनाऊं साईं असांखे ऐं मौज लॻे। असांजो स्थान अहिड़ो ठहे जो पूरे विश्व में वो स्थान ॾिसणु अचनि सिंधियुनि में इष्टदेव झूलेलाल साहिब दरवेश साईं परमानंद साहिब जिन सुहिणा वचन असांजे मथां आशीर्वाद स्वरूप ॾिना आहिनि। ऐं जीअं शुरूआत थी थिए पई चालीहे साहिब जे मंदर तां त पहिरियों जेको असांजो मुक़ाम थो बीहे 3 सालनि जे विच में, सो असीं हिकिड़ो साईं जन जे अॻियां अर्ज़ु कयो आहे त असांजी साईं वसन घोट दरबार साहिब मां संतनि वटां हिननि दरवेशनि जे दरनि तां आशीर्वाद वठी करे पोइ अॻियां वधूं। पोइ सॼे हिंदुस्तान में, सॼे महाराष्ट्र, राजस्थान, देश भर जे अलॻि अलॻि शहरनि में घुमूं। पर शुरूआत जो जेको पहिरियों ॾींहुं पहिरीं जेको मुक़ाम रहंदो सो असांजो साईं वसन घोट दरबार साहिब में रहंदो। ऐं अचो गॾिजी करे वरी हिकिड़ो दफ़ो वसन घोट साहिब जी जय मनायूं। बोलो वसण साहिबनि की जय, साईं आत्माराम साहिबनि की जय, साईं सुखरामदास साहिब की जय। आयो लाल कयो झूले।